अस्सलामुअलैकुम। सिंध टीवी न्यूज़ में भली कार इशफाक अहमद। हेडलाइन सां ॾिठियूं खबरुनि जी शुरुआत हम ख़बर सां कंदासीं त सिंध हाई कोर्ट कराची में नई बजट ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। मशहूर कानूनदान मौलवी इकबाल हैदर तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त गरीब अवाम महांगाई जी चक्की में पीसजी रहियो आहे ऐं महांगाई जो सिलसिलो जारी आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु हो त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां हर शइ जा अघ चोट चढ़ी वेंदा। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट कराची में नई बजट ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। मशहूर कानूनदान मौलवी इकबाल हैदर तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त गरीब अवाम महांगाई जी चक्की में पीसजी रहियो आहे ऐं महांगाई जो सिलसिलो जारी आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु हो त पेट्रोल जूं क़ीमतूं वधण सां हर शइ जा अघ चोट चढ़ी वेंदा। सिंध हाई कोर्ट कराची में नई बजट ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। मशहूर कानूनदान मौलवी इकबाल हैदर तरफ़ां दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो त गरीब अवाम महांगाई जी चक्की में पीसजी रहियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर भुट्टो, आगाह कजो, नई बजट ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे सिंध हाई कोर्ट में, छा अपडेट आहे हिन बाबति? आज इशफाक जेको आहे त सिंध हाई कोर्ट में मुल्क में महंगाई खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई आहे। दरख़्वास्त में इहो मौक़िफ़ ॼाणायो वियो आहे त मुल्क में आए ॾींहुं जेके आहे त महंगाई वधंदी थी वञे, तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत ऐं ॿियनि खां अहिड़ो जवाबु तलब कयो वञे। अदालत में माहिर कानूनदान मौलवी इकबाल हैदर पारां अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। दरख़्वास्त में इहो चयो वियो आहे त ही जेकी मुल्क में महंगाई थी रही आहे, जंहिंमें राति जो पेट्रोल ऐं डीज़ल जेको आहे त उहो वधायो पियो वञे ऐं घरेलू सार्फिन जूं जेके शयूं आहिनि उन ते टैक्स लागू थी कयो पियो वञे। दरख़्वास्त में इहो बि चयो वियो आहे त घरेलू सार्फिन जे लाइ जेकी गैस आहे, बिजली आहे ऐं ॿियूं जेके अहिड़ियूं शयूं आहिनि खाधे पीते जूं, उन ते बि टैक्स हणी महांगाई जो जेको आहे त अंबार लॻी वियो आहे ऐं ग़रीब माण्हू जेको आहे त उनखां बेपहुच थी विया आहिनि। तंहिं करे जेके मुल्की सूरत हाल आहे उहा बि ख़राब थी रही आहे। ॾींहों ॾींहुं ग़रीब जेके आहिनि त पीड़जी रहिया आहिनि। अदालत जेको आहे त पेट्रोल ऐं जेके रोज़ाने जूं शयूं आहिनि इस्तेमाल जूं, उन जेके वधी रहियूं आहिनि उन ते कंट्रोल कराए अहिड़ी दरख़्वास्त ते जेको आहे त अदालत में दाख़िल कई वई आहे। अदालत में इहो बि चयो वियो आहे त हिन दरख़्वास्त जी तकड़ी ॿुधणी कई वञे। जी सिकंदर भुट्टो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। दोदापुर में बबर बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां छुटियलाबाद वाक़े ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। वारसनि जो चवणु हो त 7 ॼणनि जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अहम ख़बर असां सां शेयर कयूं पिया। दोदापुर में बबर बिरादरी जे माण्हुनि तरफ़ां छुटियलाबाद वाक़े ख़िलाफ़ धरणो हंयो वियो आहे। वारसनि जो चवणु हो त 7 ॼणनि जे क़त्ल में